सिंध विजन टीवी तां आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो मशकूर फ़नकारो सलाम क़बूल कंदा। मोअज़्ज़िज़ नाज़रीन, काइनात जो जेके शयूं आहिनि उहे इंसान खे घणो कुझु सेखारीनि थियूं, घणो कुझु ॾियनि थियूं, पर शर्त इहो आहे त उन्हनि शयुनि खे ध्यान सां ॾिसिजे ऐं गौर कजे। मिसाल तौर मौसमियात खातो मशीननि जे ज़रिए बरसातनि जी अॻुवाट ख़बर वठंदो आहे ऐं पर पोइ बि उन ख़बर में कुझु न कुझु फ़र्क़ु जेको सो पइजी वेंदो आहे। पर धरतीअ जे हिन निज़ाम में जेके शयूं मौजूदु आहिनि ऐं उहे हज़ारे लखे सालनि खां हिकिड़ा नतीजा ॾींदियूं पियूं अचनि ऐं इंसान जे मुशाहिदनि में उहे शयूं अचनि थियूं, त उहे फितरती मुशाहिदा जेके आहिनि उन्हनि जी रिज़ल्ट, उन्हनि जा नतीजा तमामु घणा कारगर आहिनि। मिसाल तौर बरसाति जी अॻकथी मूजिबि मौसमियात खातो त हाणे मशीन या साइंसी अंदाज़ में कमु करणु हुन शुरू कयो आहे। तंहिं हूंदे बि हुनखां काफ़ी पेशनगोई में या अॻकथी में ग़लतियूं थियनि थियूं, पर कुदरती निज़ाम में निम जो वणु जेको आहे उहो 3 महीना अॻे इहो इतला ॾींदो आहे त हिन साल बरसाति पवंदी या हिन साल ॾुकार थींदो। निम जो वणु सिंध में ख़ुसूसन, हूं त दुनिया जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में ही वणु थींदो आहे ऐं उते मौसमनि जे हिसाब सां हुन जे नमूरनि ऐं ॿूर झलण जो पंहिंजा जेके से टाइम हूंदा आहिनि, पर सिंध में ही वणु अप्रैल खां जुलाई ताईं नमूरियूं झलींदो आहे ऐं जंहिं साल नमूरियूं ही वणु वधीक करे उन साल ईअं सम्झिजे त सुकार थींदो, तमामु घणी बरसाति पवंदी। पर जंहिं साल हिन वण में नमूरियूं घटि थियनि या हुनजो ॿूर वधीक छणी वञे त ईअं सम्झिजे त हिन साल बरसातूं घटि पवंदियूं या ॾुकार थींदो। इन जो सबबु इहो आहे त निम जो जेको वणु आहे उहो हिन धरतीअ जे माहौल में हिकिड़ो अहिड़ो वणु आहे जेको सभ खां वधीक ऑक्सीजन पैदा करे थो ऐं फितरत दोस्त, माहौल दोस्त ही वणु आहे। इन करे सॼी दुनिया में इनखे पसंदि कयो वञे थो, इनखे पोखियो वञे थो। माण्हू पंहिंजे घरनि में, अंगणनि में, पंहिंजे उताकनि ते हिन वण खे पोखीनि था। हिन वण में इहा ख़ुसूसियत आहे त हू पंहिंजे पाड़नि खां पाणी खणे थो ऐं पंहिंजूं ग़िज़ाई ज़रूरतूं पूरियूं करे ऐं पोइ मोट में उहो इस्तेमालु थियल जेके आबी बुख़ार आहिनि उहे हू पंहिंजे पननि जे ज़रिए ॿाहिरि फ़िज़ा में ख़ारिज करे थो, जंहिंजे करे निम जो वणु जिते मौजूदु हूंदो उते 2 शयूं हूंदियूं। हिकिड़ो त उते ऑक्सीजन जो मिक़दारु तमामु घणो हूंदो ऐं ॿियो त उते जी जेका हवा आहे उन हवा में घिम जो मिक़दारु वधीक हूंदो। बरसातनि जी मुंद में जीअं त बरसातनि जी मुंद सिंध में अप्रैल खां ई शुरू थींदी आहे ऐं माहौल में आबी बुख़ार वधी वेंदा आहिनि, जा जेके आबी बुख़ार अॻिते हली बरसातनि वसण जो सबबु बणिबा आहिनि। त निम जो वणु पननि जे ज़रिए जेके आबी बुख़ार ॿाहिरि ख़ारिज करे थो, उहे ॿाहिरां जेका माहौलियाती जेका आलूदगी या उनखे चइजे आबी बुख़ार जेके मौजूदु आहिनि उहे वधीक हुअण जे करे निम जो वणु पंहिंजा उहे आबी बुख़ार ज़्यादा ख़ारिज पंहिंजे पननि मां ॿाहिरि नथो करे सघे। इन करे थींदो ईअं आहे त निम जे वण जा जेके पन आहिनि उहे आबी बुख़ार घटि ख़ारिज थियण जे करे वधीक गहरा सावा थी वेंदा आहिनि ऐं हुननि जी थोल में बि इज़ाफ़ो अची वेंदो आहे। थोल में इज़ाफ़े अचणु, हुननि जे वज़न जे वधी वञणु, हुननि जे ॻरे थियणु ऐं हुननि जे रंग गहरे थियण सां इहो महसूसु करे सघिजे थो त बरसाति वसंदी। हाणे थींदो ईअं आहे त अप्रैल खां जुलाई ताईं आबी बुख़ार निम जे वण मंझां घटि ख़ारिज थियण जे करे
ऐं हुन जे पननि में आबी बुखारनि जे वधीक हुअण सबबि हुन जे टारियुनि में पाणी जो मिक़दारु वधीक हुअण सबबि निम जो वणु वधीक नमूरियूं पैदा करे थो। वधीक नमूरियूं पैदा करण जो सबबु इहो आहे त हुन जे अंदरि जेका पाणियाठ आहे या आबी बुखार जेके हू ॿाहिरि ख़ारिज करे थो उहे घटि था थियनि। त इन करे हू वरी नमूरियूं झले थो। त जंहिं साल निम जो वणु वधीक नमूरियूं पैदा करे, वधीक फल झले, वधीक ॿूर झले, उहो ॿूर छाणे घटि, त ईअं सम्झिजे त माहौल में आबी बुखारनि जी घणाई आहे जेको अॻिते हली बरसातनि वसण जो सबबु थींदो। हाणे हिकिड़ो त इहो त निम जो वणु इन नमूरियुनि जे ज़रिए इहा आगाही थो ॾिए त मतिलबु त अप्रैल खां उहा आगाही ॾियणु शुरू थो करे त हिन साल बरसाति वसंदी। जेकॾहिं हू नमूरियूं घटि थो करे त ईअं सम्झिजे त हिन साल ॾुकार आहे। पर जॾहिं बरसाति वेझी ईंदी आहे ऐं उन वक़्त में हू पंहिंजूं नमूरियूं बि सभु चाणे वेंदो आहे, छो त बरसाति तक़रीबन जुलाई जी पछाड़ी या अगस्त में सिंध में थींदी आहे, त उन में नमूरियूं न हूंदियूं आहिनि। पर निम जा पन वधीक गहरा सावा ऐं वज़न में वधीक ऐं थोरा थुल्हा ॾिसण में अचनि त ईअं सम्झिजो त बरसाति 2-3 ॾींहंनि में अची वेंदी। यानी निम जो वणु हिकु तरफ़ 3-4 महीना अॻे इहो ॿुधाए थो त हिन साल बरसातूं पवंदियूं या हिन साल बरसातूं न पवंदियूं, ऐं ॿियो त बरसातनि खां 2-3 ॾींहं अॻे हू आगाही ॾिए थो पंहिंजे पननि जे रंग खे गहरो करे या थुल्हो करे या वज़न में वधाए, जेके हक़ीक़त में हुननि जो आबी बुखार निम जे वण जा ॿाहिरि ख़ारिज घटि था थियनि। इन जे करे हुन जा पन वधीक गहरा बि थियनि था, वधीक थुल्हा बि थियनि था, वधीक वज़न बि कनि था। इन में जा ॾिसण वारो इहो अंदाज़ो लॻाए सघे थो त 2 या 3 ॾींहंनि में मींहुं वसंदो। त हीउ हिकिड़ो फितरत जो मुतालो आहे। फितरत खे माण्हू ॾिसे, फितरत खे सम्झे। वण ॿूटा असांजे लाइ हिकिड़ी तमामु घणी जेका असां आगाही ॾींदड़ आहिनि, असांखे वाक़ुफ़ु कंदड़ आहिनि। पर जेकॾहिं असां उन्हनि शयुनि ते गौर करियूं त निम जे वण ऐं हुन जे बरसाति बाबति आगाही जे सिलसिले में मूं हीउ अॼोको प्रोग्राम पेश कयो। तव्हांखे हीउ प्रोग्राम कीअं लॻो? जेकॾहिं हीउ प्रोग्राम पसंदि आयो हुजे त सिंध VN TV खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। महिरबानी।